नाज़िन फेज़गंज वेझो खौफ़नाक रोड हादसो पेश आयो आहे जंहिंमें 4 स्कूली ॿारनि समेत 5 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर अमर जी। अमर, छा तफ़सील आहिनि? जी, फैज़गंज लॻ अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे जंहिंमें मेराण हाईवे ते स्कूल वेंदड़ ॿारनि जी मोटरसाइकिल खे पोयां ठरी खां कराची वेंदड़ अलमुर्ज़ा कोच टकर हयो आहे, जंहिंजे नतीजे में 4 शागिर्दनि समेत 5 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। ऐं फ़ौतनि में शागिर्द हुबदार मरी, अली मरी, मुज़फ़र, मज़हर ऐं संदसि चाचो इम्तियाज़ मरी शामिल आहिनि, जॾहिं त हादसे बैदि डोम जो ड्राइवर फ़रार थी वियो आहे। ऐं फ़ौती शागिर्दनि जे वारसनि ऐं साथी शागिर्दनि डोम जे ड्राइवर जी गिरफ़्तारी या क़ातुल सर्विस बंदि करण जे लाइ मेराण हाईवे ते धरणो पिणु आहे, जेको अञा ताईं जारी आहे। ऐं फ़ौती शागिर्द ॻोठ ज़मार हुसैन मरी जे हिक ई ख़ानदान सां तालुक़ रखंदड़ हुआ। अहिड़े अफ़सोसनाक वाक़े खां पोइ ॻोठ समेत सॼे इलाइक़े में सोग वारी सूरत हाल ठहियल आहे। जी अमर, अवां जी महिरबानी।